वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु कहिड़ो कमाल थी वियो मैडम? इहो कमाल थी वियो त मां बि ब्लैक ब्लैक, तव्हां बि ब्लैक ब्लैक। हा हा, इहो शुक्र आहे जो ड्रेसिंग जी मैचिंग थी आहे, कलर जी मैचिंग न थी आहे। पर कोशिश कयूं था, ज़ाहिर आहे तव्हां सां गॾु रहूं था, कुझु न कुझु रंग पकड़ियूं तव्हां मां। रंग चढ़ी वेंदो मुंहिंजो हा, तव्हां रंग पकड़ियूं। ऐं तव्हां जेको माशाल्लाह एवर ग्रीन आहियो, थोरो इहो बि त असांखे राज़ ॿुधाईंदा कयो कॾहिं कॾहिं। हाणे त तव्हां पाण ई एवर ग्रीन थींदा पिया वञो। मुंहिंजे ख़्याल में जेको तव्हां वधीक खिलो थियो न, तव्हांजो राज़ इहो आहे सिहत जो। सदाईं माण्हू खिलंदो रहे, मुस्कुराईंदो रहे त चेहरो बि मुस्कुराईंदो रहंदो आहे सदाईं, त माण्हू जी रत बि वधंदी आहे ऐं सेहतमंद बि रहंदो आहे ऐं हमेशह तव्हां वांगुरु जवान बि रहंदो आहे। वाह वाह, क्या बात। त लाफ्टर हाउस में अॼु असां वटि तमामु बहितरीनु गेस्ट आयल आहिनि ऐं कॾहिं कॾहिं असां मामे खे बि विहारे छॾींदासीं, गेस्ट न आयो त कॾहिं कॾहिं असां पखी खे बि विहारे सघूं था, पर पखीअ जा अफ़ाल ॾाढा ख़राबु आहिनि। हे गेस्ट बि इन ई ड्रेस में ईंदो, सियारे ऊन्हारे तव्हां हिनखे इन ई ड्रेस में ॾिसंदा हूंदव। पर अॼु जेके असां वटि गेस्ट आहिनि माशाल्लाह लाफ्टर हाउस में, तव्हां उन्हनि खे शुरूआती दौर में ॾिठो हूंदो जॾहिं असां 2020 में ही शो शुरू कयोसीं, त शुरूआती कुझु एपिसोड में असां सां गॾु उन्हनि जो साथ हुयो ऐं हाणे असां कोशिशि कंदासीं त अॼु जेको गेस्ट थी अचे थो इनखे असां हमेशह जे लाइ ऑक्यूपाइड करे छॾियूं ऐं हिन शो जो हिसो करे छॾियूं। तमामु बहितरीनु असांजो वर्सटाइल एक्टर आहे, तमामु वॾे क़द जो वॾो अदाकार वाहिद रज़ा। फोटो कढण वारो कोई बि न आहे साईं, हथां पाण ई वेही सहूलियत में मौजूद है। माशाल्लाह वियो साईं वाहिद रज़ा, वेही रहो न साईं, सोफ़ो तव्हांजे लाइ रखो साईं। इहो वेठो आहियां मां। अच्छा, अलाए छो थो लॻे तव्हां बीठा आहियो? न न, मां इहो वेठो वेठा ई आहियो। हा, अॼु हिननि बि वरी ब्लैक सूट पातो आहे, सभु अॼु ब्लैक डे कमाल थी आहे। वियो अॼु, कमाल थी वियो। लाफ्टर हाउस में अॼु कारो ॾींहुं मल्हायो थो वञे। छाजे करे हले? बसि इहो कॾहिं कॾहिं असांजी बि इहो थी वेंदी आहे। महिमान अहिड़ा अची विया आहिनि। महिमान त साईं तमामु बहितरीनु आहिनि। हा, त अञा ॿियो वरी जेको गेस्ट आहे उहो बि ॾाढो सुठो आहे, असांजो नई टही जो उभरंदड़ अदाकार आहे, तमामु ज़बरदस्तु हुननि थिएटर बि कया आहिनि, टीवी ते ड्रामा बि कया आहिनि ऐं वॾी ॻाल्हि इहा त हुननि अदाकारी जेका आहे बाक़ाइदा तालीम वरिती आहे। अवांजी भरपूर ताड़ियुनि में उमेर भुट्टो। साम्हूं वेहो त साईं भलो थींदो, तव्हां सोफ़ो थोरो ख़ाली सोफ़ो माइंड करे वेंदो असल में। हा, वॾे आर्टिस्ट खे सोफ़ो ई वॾो डिघो आर्टिस्ट जेॾो त जेॾो सोफ़ो। हा, तव्हां थोरो सेंटर ते थी वियो, कद जे हवाले सां माना सेंटर ते थी वियो, विच थी वियो। बाक़ाइदे ॾिसो हल हे ॾिसो लग्ज़री चइजे, लग्ज़री बेड। जहिड़ो वॾो सोफ़ो आहे एॾो वॾो अदाकार आहे ऐं तव्हांखे असां इहो खुलो सोफ़ो ॾेई छॾियो आहे जीअं खुली करे वेही सघो था। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी। अहिड़ी इज़त असांखे किथे न मिली। माशाल्लाह, लाफ्टर हाउस में साईं तव्हां अची वियो। शुरूआती ॾींहंनि जी ॻाल्हि कयूं जॾहिं तव्हां आया हुयो, हिन में कैरेक्टर कंदा हुयो, जी जी, वरी विच में तव्हां मसरूफ़ थी वियो ज़ाहिर आहे, ऐं फिल्मूं बि साईं खे मिलियूं, 2-3 सिनेमाउनि जी फिल्मूं बि कयूं हिननि। वाह, मूंखे इहा ख़बर न हुई। वाक़ई सिनेमा जी फिल्म साईं मूंखे कूड़ ॻाल्हि डॉक्टर मना करे छॾी आहे, मुंहिंजो मादो ख़राबु आहे। अच्छा, सिनेमा जी फिल्मूं मूंखे कोन मिलियूं। बिज़ी थी वियो तव्हां घणो, ॿियनि चैनल्स ते ज़ाहिर आहे कमु। बिल्कुलु, माना हिन शो मां तव्हांखे एतिरी पज़ीराई मिली जो तव्हांखे ॿियनि चैनल्स ते बि कमु मिलणु शुरू थी वियो। कमु मिलणु शुरू थी वियो। हा, इहो आहे बिल्कुलु। वाहिद रज़ा साहब, किथां खां शुरूआति कयूं? मां सां थो त हुतां ई दर खां शुरूआति कजे, छो हूअं परे निकिरे प्रोग्राम जो टाइम थोरो आहे न सही। बाक़ी मां तव्हांजे कैरियर जी शुरूआति जी ॻाल्हि थी कयां। तव्हांजी कैरियर जी शुरूआति कंदकोट जी स्टेज खां थी। कंदकोट जी स्टेज खां, बिल्कुलु सही था चओ। माशाल्लाह, जहिड़ो तव्हांजो कद आहे बाक़ाइदे, एॾा ई वॾा वरी अदाकार बि आहियो तव्हां। आहे हूअं तव्हां माइंड त नथा कयो, मां तारीफ़ थो कयां तव्हांजी। न थींदो आहे, हाणे माण्हू अक्सर चवंदा आहिनि साईं शर्मिंदो था कयो हर भरू एॾो। साईं असुल ॻाल्हि इहा आहे, तव्हां तारीफ़ कयो न कयो, पर इज़त अचणी वञणी शइ आहे। जी जी, कॾहिं ईंदी कॾहिं वेंदी ज़ाहिर। माशाल्लाह, उमेर भुट्टो बि असां सां गॾु आहे, ॾाढो सुठो आर्टिस्ट। थिएटर खां शुरूआति कई, थिएटर खां जी सर, उनखां पोइ वरी टीवी तरफ़। बिल्कुलु, हा ईअं ई। उनखां पोइ फिल्म में बि तव्हांजो ॿुधो आहे वञण जो? फिल्म कयूं हिकु ॿ, अञा रिलीज़ न थी आहे। फिल्मूं कयूं आहिनि 2? माशाल्लाह, 2 फिल्मूं रिलीज़ अञा न थियूं आहिनि, पर तव्हां हुन में कमु करे चुका आहियो। छा था सम्झो हिन ई साल रिलीज़ थींदियूं? सर 2-3 साल थी विया आहिनि, अञा न थियूं आहिनि रिलीज़। छा तव्हांजे करे नथियूं थियनि? छा त इहो छो आहे हुन फिल्म? मूंखे न आहे ख़बर, बहरहाल मां इहो ई थो चाहियां त रिलीज़ इहे न थियनि त भलो आहे। अच्छा, असांजो दोस्त असगर खोसो, उन बि हिकिड़ी फिल्म कई आहे, पीछे तो देखो,
तो जॾहिं बि हुनजी फिल्म जी रिलीज़ जी तारीख़ वेझो ईंदी आहे त काई न काई बीमारी अची वेंदी आहे मुल्क में उन करे रुकिजी वेंदी आहे वरी उहा। हा न मुंहिंजो कैरेक्टर अहिड़ो हुयो त मां सोचां पियो त न अचे त सुठो आहे, मां करियुमि, पर ॾाढो रोमेंटिक कैरेक्टर हुयो। अच्छा अच्छा इंतिहाई आला दर्जे जो रोमेंटिक हुयो त हाणे मूंखे बहुत थो थिए करण खां पोइ त मां इहो करे त वियुमि, हाणे ईंदो त अलाए छा इम्प्रेशन पवंदो माण्हुनि ते त मां कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। अच्छा ख़तरनाक कैरेक्टर। जीअं वाहिद रज़ा साहब चयो त मूंखे पहिरियां सिंगिंग जो शौक़ु हुयो। जी हा। तव्हांखे शुरू खां ई एक्टिंग जो शौक़ु पर न मूंखे स्पोर्ट्स सां मुंहिंजो दिलि हूंदो, मां पंहिंजे बचपन खां या वठी मुंहिंजी दिलि हूंदी? मुंहिंजी दिलि मतिलबु स्पोर्ट्स ते ई हूंदी। मां घणो रांदियूं खेॾंदो हुउमि, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, सभु गेम्स खेॾंदो हुयुमि। अच्छा पोइ धक ॾाढा लॻी छा विया। सिहत इजाज़त न ॾिनी? सर धक लॻी विया न, ॾाढा एक्सीडेंट थियो हिकु अच्छा। ॿ, पोइ वरी फुटबॉल न पियो खेॾी सघां, क्रिकेट में वरी थोरो बोर पियो थियां। पोइ को ॿियो को अहिड़ो शौक़ु कयो आहे न जेको ईअं वेठे थी वञे? सर पोइ हाणे सही न आहे न पोइ वरी इहो शौक़ु कयुमि न, मां चयुमि सभई शौक़ु पूरा कयां, एक्टिंग कयां त सभु शौक़ु पूरा थी वेंदा, इन जे करे पोइ वरी एक्टिंग कई। अच्छा ॾाढो सुठो। वाहिद रज़ा साहब थिएटर जी ॻाल्हि हले पई, स्टेज जी, त स्टेज ड्रामा जॾहिं तव्हां शुरू में कंदा हुयो, तव्हांजे लाइ ॿुधो आहे जॾहिं तव्हां स्टेज ते ईंदा हुयो त माइक जेको आहे त तव्हांजे सीने ताईं ईंदी हुई, बिल्कुलु तव्हां हेठि थी सही करे ॻाल्हाईंदा हुयो। सही तव्हां ॿुधो आहे। साईं घरों बिल्कुलु संदूरी ईअं खणी हूंदो ईंदो। पोइ वहीद खाक सर असांजो डायरेक्टर हो ड्रामनि जो, पोइ चवंदो जंहिंखां में क्यों करे वाहिद जंहिंखां में क्यों करे। हा पोइ थोरो कीअं बीहंदा हुआ, थोरो बीह ॾेखारो। पोइ ऐं हिते हीअं करे बीहंदा, माइक हिते ईंदो, पर जॾहिं हीअं करे हीअं बीहंदा अक्सर ईअं थींदो आहे। ज़ाहिर मुंहिंजी हाइट एॾी डिघी कोन्हे, त जॾहिं मूंसां करे कोई हीरो या कोई अहिड़ो कैरेक्टर इलाही काफ़ी कदावर बीहंदो हुयो त पोइ हुन वीचारे सां इहो ई ज़ुल्म थींदो हुयो। हा टंग जेको खोले करे पोइ एक्टिंग कंदा हुयो। ज़ाहिर आहे। माशाल्लाह। शुरूअ में ई तव्हां कॉमेडी कैरेक्टर ई कया? शुरूअ में तव्हां एक्शन कैरेक्टर कया? शुरू में मूंखे न ॿुधाईंदई, मां ॿुधाईंदो, न ॿुधाईंदई, हा हिन ख़बर आहे न ॿुधाईंदई। शुरू में ख़बर अथई कहिड़ो कमु कंदो? कहिड़ो कमु कंदो? लंडे में भूत खपाईंदो। अरे साईं जो तारीफ़। हा इहो छा आहे? मां त हेॾा पतण खोले ले किथां बंदि थींदो। छा थियो अथई भाउ? वाहिद खे छॾ, तूं पाण ॻोल्हीसि, तूं इहो ॿुधा तो कयो छा आहे मूंसां? मां छा कयो? मैं पाण तो हिली लुनी। अरे मूंखे इहो ॿुधाए, हे टायर तो पोयां फिट करे छॾियो? हा हे मूं फिट कयो? बाक़ी तुंहिंजी नानीअ फिट कयो आहे? अरे टायर हिनखे छो फिट करे छॾे पोयां आहे? पुठियां टायर ते हलंदा हुया साईं तव्हां? हे छा आहे, हे छा कयो अथई? हे ॾिस त सही यार, गाॾी कॾहिं हीअं लुॾे पई, कॾहिं हीअं लुॾे पई। हे नरगिस जे घरां टायर विधो अथई छा? न मां ॿुधाई, हा मां असल में नरगिस जा गाना घणा ॿुधंदो हुउमि, हा पोइ टायर बि ॿुधंदो हुउमि, मूंसां गॾु पियो हूंदो, इन करे टायर हीअं लुॾे थो। अरे यार मां शादी में वञा पियो पंहिंजी फैमिली सां गॾु हिते किरासिंग ते, यार ज़लील लॻो पियो आहियां यार। तो हे छा कयो मूंसां? मूंखे मुंहिंजा पैसा मोटाए ॾे फौरन। मुंहिंजे सेठ सां मिल पैसा मोटाईंदा, इहो ई वेठो आहे। कहिड़ो आहे सेठ? इहो वाइद रज़ा। अच्छा इहो भाईजान अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। मूंखे इहो ॿुधाए त ही एस किथे आहे? केरु किथे आहे? सुनील शेट्टी, उहो हिते कान आयो। अरे सुनील शेट्टी न, एस मतिलबु सोराब सूमरो। हा उहो ई वेठो थी, उहो ई। साईं इहो अखियुनि तां तव्हां तवा लाहियो त नज़र पए न तव्हां वेठो थी इहो। ॾिस न पाण बि तओ आहे त तए ते ॻाल्हि कई अथसि। मसइलो छा आहे तव्हां सां? मसइलो छा आहे? भाईजान ॻाल्हि इहा आहे, हा भाईजान आराम सां। हा जी जी। ॻाल्हि इहा आहे त मूंखे मुंहिंजा पैसा वापसि खपनि। हुन टायर ग़लति फिट कयो आहे। छाजो टायर हो बाबा? कहिड़ी जॻह जो टायर हो जो फिट करे छॾिया अॻियां पुठियां? अवां वटि का अहिड़ी जॻह आहे मोटरसाइकिल में यार। अच्छा तव्हां मोटरसाइकिल बि हलाईंदा हो? हलाईंदो आहियां। वॾी ॻाल्हि। हे मोटरसाइकिल हलाईंदो आहे, ईअं लॻंदो आहे मोटरसाइकिल ते कीड़ो चढ़ियो आहे। त पोइ हाणे विड़ो हिकिड़ो मिंट बाबा हेॾे अदा आ। अदा जी जी। तूं हिते टायर ॾेई जो वएं त उहो मिस्त्री किथे आहे? हे त मुंहिंजे ख़्याल में जेको मूंखे नज़रे थो, मुंहिंजे अलाह न बोलाए त हिते टायर में निकितल कोको आहे। न न इहो ई मिस्त्री हो यार। मिस्त्री बि इहो ई आहे? इहो ई मिस्त्री हो यार। हिन जी सिहत ॾिसी करे तव्हांखे टायर कीअं ॾिनो? हे कोको कढी सघंदो? हे पंचर कढी सघंदो? असल में ॿियो पंचर वारो हुयो कोन, हिकिड़ो हिन बागो ऊंदाही में वेठो हो,
मां चयुमि कमु थी वेंदो पर हिन त कमु ई उल्टो करे छॾियो वाहिद भाई। सही उल्टो कीअं थियो? टायर अॻियों लॻे या पुठियां लॻे मोटरसाइकिल ॻाल्हि हलंदी? साॻी आहे न बाबा। हा बाबा ॻाल्हि साॻी न आहे न, अॻियों टायर अलॻि हूंदो आहे, पोयों अलॻि हूंदो आहे टायर। हा तो ख़बर नथी पई आहे हेॾा साल थिया अथई कमु कंदे? साईं ॻाल्हि इहा आहे, हिन खां पुछो वज़न अॻियां खणंदो आहे बाइक ते पोयां। ज़ाहिरी आहे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी माई खे पोयां वेहाईंदो आहे न। मां चयो अॻ में पोयां ठाहे ॾियां पोइ अॻियां ॾिसंदासीं। मुंहिंजी माई आहे इन करे पोयां विहारियांसि थो। ओस्ताद वेठो थी ॻाल्हाए। मूंखे इहो ॿुधाए त एन के किथे आहे? एन के वरी केरु आहे? ऐं के बस बस न, एन के मतिलबु नजमा काविश। ओया वेठी थी ओया। उन सां कहिड़ो कमु अथसि? ही छा कंदी आहे हिते? जज अथई। ही जज आहे? हा छा कंदी आहे? हथोड़ो किथे अथसि? हथोड़ो खपाए त जज थी आहे। हे हिते थोरी देरि खां पोइ हिते रेड़ी हणंदी हिते विझणा विकिणंदी आहे। छा कंदी आहे यार? छा मतिलबु सीनियर आर्टिस्ट आहे असांजी? ठीकु आहे सीनियर आहे, मां जूनियर आहे, ॻाल्हि सही आहे, पर मूंखे मुंहिंजा पैसा वठी ॾियो महिरबानी कयो त मां वञा। मुंहिंजी माई हुते परेशान आहे। ॿ टायर आहिनि न, ॿ नंढियूं ॾियो त ॿई फीफो फेराईंदा वञो, ईअं ई हलंदा वञो। बाबा हिनखे या पैसा वापसि करे या नहीं माई परेशान हिन सां गॾु वञे हुनखे दिलजा ॾेई। हल सुभाणे अची ॾियां पैसा वठी वञा वञ। यार मूंखे प्लीज़ पैसा वठी ॾियो यार। हल ॾे सुभाणे अची ॾियां सुभाणे। टायर मूंखे हे फिट करे ॾे यार। हे खई वञ सुभाणे अची ॾियां पैसा वठी ॾियां। सुभाणे न शादी अॼु आहे यार, सुभाणे छाजो? सुभाणे अची ॾियां वञ। बाबा हे ज़बान जो पको आहे, तूं वञो। हा? जेकर तो ते माई यकीन नथी करे भले मूंखे वठी, मां हुनखे सम्झाईंदुसि पाण। टायर सुभाणे खणी वञा, सुभाणे खणी वञा टायर। ठीकु आहे, पोइ तुंहिंजी माई खे मां सम्झाईंदुसि। हा भले भेण थी छो न, असां भले दुनिया खे झलियूं सालनि खे त न झली न घर अचनि। हल बसि हल, टायर मेरो थियो, हलो टायर खे मेरो न कर, हलो। हा सही वञो, सुठा पैसा माशा वठी ॾियो यार। माशाल्लाह सुठो बेस्ता थियो। हाणे वञूं। ॿियो कुझु छा खपे ॾेई छॾियां? ना बस हा त बसि ॾेई छॾिजांइ, नंबर ॾींदो असां पोइ ॾेई छॾिजांइ। हा गुम न कजांइ। असां वटि वाहिद रज़ा साहब आयल आहे ऐं उमेर भुट्टो साहब आयल आहे। तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। साईं वाहिद रज़ा साहब अदाकार माना छो थियो? माना कहिड़ो ज़रूरु हुयो? का अहिड़ी मजबूरी हुई? बुख खां थियो बुख या शौक़ु हुयो? बुख। जीअं उमेर चयो त मूंखे शौक़ु त स्पोर्ट्समैन थियण जो, पर मां एक्टर थी वियो। तव्हां बुख खां थियो? असल में ईअं बि चई सघो था, पर असां शुरू में पैसा ॾेई कमु कयोसीं। अच्छा स्टेज ते बाक़ाइदे पैसा ॾेई कमु कयोसीं। माना तव्हां में टैलेंट न हुयो छा? पंहिंजे टैलेंट जे ज़रिए अचो? असां टैलेंट त जॾहिं ज़ाहिर कयूं न, हाल फ़िलहाल त मूंखे शौक़ु हुयो, जुनून हुयो त मूंखे कमु करिणो, अदाकार थियणो आहे। इहा बि वॾी ॻाल्हि आहे जो इहा ॻाल्हि मञे थो ऑन रिकॉर्ड त मां पैसा ॾेई करे अदाकार। पैसा ॾेई त सोरा पहिरीं ईअं थींदो हो, जेके हीरो थियणो हूंदो हुयो उन दौर में, या मतिलबु कोई अहिड़ो अहम कैरेक्टर करिणो हूंदो त उहे वीचारा पैसा ॾींदा पंहिंजे खिसनि में। हाणे त यकीन आई न, हाणे त यकीन आई न। मर्दनि जी ॻाल्हि ते यकीन तोखे अचे कोन थो, माई जी ॻाल्हि मिंट मञे थो। मां पाण थिएटर जी आर्टिस्ट आहियां, इन करे मूंखे ख़बर आहे। त असां पैसा ॾेई कमु कयोसीं ऐं इन खां पोइ तक़रीबन 7-8 ड्रामा तक़रीबन असां पैसा ॾेई कया। उन खां बाद जेको आहे सो थोरा घणा मिलणु शुरू थिया। अचो ड्रामे में कमु कयो, तव्हां किरायो ॾींदासीं। अच्छा किरायो जॾहिं तव्हां वरी हिट थी वियो, मशहूरु थी वियो, फेमस आहे, ठीकु आहे। हा त बाबा सुठो करेक्टर कनि था, निभाइनि था, महिनत कनि था, पोइ असांखे किरायो मिलणु शुरू थियो। अचो तव्हां कन्वेंस वग़ैरह ॾींदासीं। अच्छा पोइ बि शौक़ु सां वेंदा हुआसीं। अच्छा कंदकोट में हिकिड़ो इलाइक़ो आहे गोलीमार। गोलीमार जी गोलीमार में तव्हां टीटा बि मारींदा वठंदा हुआ? टीटा छा? एयर गन हूंदी हिननि खे, एयर गन सां तव्हां टीटा मारींदा? हिकिड़ो पखीअ जो नालो आहे, अलीगुल राज़ फाश थियो आहे असांजो, त एयर गन खणी करे पखी हिकिड़ो टीटा करे चवंदा। कहिड़ो पखी आहे? टी 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 कंदा अथव, ख़ासि करे होलीअ में ॾिसो त सभु तव्हां वांगुरु लॻंदा आहिनि, मथां अच्छा हेठो। न हुनखे टटीअर न चवंदा आहिनि? टीटीअर हूंदो न न टीटीअर ॿियो आहे। अच्छा हू ॿिया आहिनि। हलाल हुयो न, हलाल त हुयो। ड्रिगियूं कद में मां वांगुरु न, ऐं शेप मां वांगुरु। तव्हांखे प्यार में माण्हू चवंदा छा गोलीमार जा टीटा? हा जॾहिं मारण शुरू कयासीं पोइ अलीगुल बि मूंसां गॾु हूंदो। जीअं ख़ासि करे अंग्रेज़ शिकार ते वेंदा आहिनि त पाण सां कोतो खणंदा आहिनि, मां जॾहिं शिकार ते मूंसां अलीगुल गॾु हूंदो। जॾहिं पखी मरंदा अलीगुल खणी ईंदो। अच्छा चक में खणी ईंदो? चक में न, हथ में खणी ईंदो। इहो ई त फ़र्क़ु आहे त उहो अलीगुल हो कोतो।
अच्छा ॾेरिया माना तव्हांजी शुरूआत जेका आहे उहा संजीदा अदाकारी सां हुई एक्शन न न असां नटिया करे हिकिड़ो अधु शुरूआती मां गूंगे जो कैरेक्टर कयो गूंगे जो करे गूंगे जो पहिरियों कॉमेडी कयो उन खां पोइ गूंगे जो न उन खां पोइ विलेन जो कैरेक्टर कयो मां अच्छा उन खां बाद वरी जेको गूंगे जो कैरेक्टर कयो उहो बि माना संजीदा कैरेक्टर हुयो अच्छा टियों जेको ड्रामो मां कयो असां अली गुल गॾिजी कयोसीं उहो जेको आहे सो कॉमेडी हुयो मुंहिंजो रोल अच्छा गूंगे जो किरदारु तव्हां स्टेज ते कयो वॾो ॾुखियो किरदारु आयो गूंगे जो किरदारु जेकर असां तव्हांखे हाणे चऊं त मैडम नजमा कावेर साम्हूं वेठी आहे उनखे तव्हां प्यार जो इज़हार कयो गूंगो कीअं कंदो प्यार जो इज़हार हा असल में जी डायलॉग यादि करणा पवंदा आहिनि जेको मां गूंगे जो कैरेक्टर कयो गूंगे में कहिड़ा डायलॉग मां ॻाल्हि थो कयां त जीअं हूअं ड्रामे में डायलॉग यादि करणा पवंदा आहिनि असांखे त गूंगे जे हवाले सां त हिकिड़ी मेछ इशारनि जी बि हिकिड़ी पंहिंजी ज़बान आहे हे गूंगा सम्झंदा आहिनि उहा बि मूं मां यादि कई अच्छा ऐं संजीदा कैरेक्टर हुयो वॾी ॻाल्हि इहा आहे कोई डायलॉग बि न हुयो मुंहिंजो ऐं उन में इशारा ॾेई अहिड़ा सीन अहिड़ो हिकिड़ो मंज़र ठाहियोसीं जंहिंमें माण्हू रोई पिया अच्छा रोई पिया माण्हू माण्हुनि खे रोआरियो वेठो सिचुएशन अहिड़ी हुई हा हा जे हवाले सां माण्हू बाक़ाइदा रोई पिया ट्रेजिडी कयो अहिड़ी ऐं वॾी बाद में क्लिप थी ताड़ियूं ऐं मूंखे उन सम्झो ॿियो नंबर मुंहिंजो ड्रामो उन में मूंखे टियों नंबर बेस्ट मतिलबु एक्टर जो एवॉर्ड और गूंगन जी ॿोलीअ ॻाल्हि में लैंग्वेज में आई लव यू जो हे निशान आहे हा गूंगन जी ॿोलीअ में जेका ॿोली हूंदी आहे ॿोली हूंदी आहे इशारा ही निशान जेको आहे मां तव्हांखे पसंदि कंदो आहियां प्यार कंदो आहियां अच्छा हुनजो इहो निशान अच्छा ऐं मुंहिंजे ख़्याल में त न बल्कि ईअं हुयो जॾहिं PTV जो दौर हलंदो को प्रोग्राम हलंदा या न्यूज़ ॿुधाईंदा त हिकिड़े पासे में हिकिड़ी माई Side हूंदी में, जेका इशारनि में गूंग जेके बिल्कुलु, बिल्कुलु, असां बि नंढे हूंदे गाइड कंदी ऐं हुजणु खपे ईअं असांजा जेके हे शोज़ आहिनि इन जे लाइ बि असां चाहियूं था त हिकिड़ो वरी साइड में हले पियो जेको इशारनि जी ज़बान ॿुधाए त जेके गूंगा आहिनि ॿुधी नथा सघनि सिर्फ़ु ॾिसी सघनि था त उहे बि असांजो शो ॾिसी करे ऐं इंजॉय कनि उहे बि इहो बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि हुई सुठी ॻाल्हि हूंदी बिल्कुलु त उमेर भुट्टो साहिबु जीअं वाहिद रज़ा चयो त मां जॾहिं परफॉर्मेंस ॾिनी पंहिंजी स्टेज ते त माण्हू हेठि वेठल रोई पिया उन्हनि जे अखि में लुड़क अची विया तव्हां सां गॾु अहिड़ो इतफ़ाक़ थियो सर बिल्कुलु असां रुआरियो बि आहे खिलायो बि आहे ऐं पाण बि परेशान थिया आहियूं कॾहिं कॾहिं अहिड़ो कुझु सीन थी वेंदो आहे जो एक्टिंग कंदे कंदे किरदार खां थोरो अॻिते निकिरी वेंदा आहियूं पंहिंजी ज़ात खे जॾहिं विसारे छॾींदा आहियूं त उन किरदार मां ई निकिरींदा हाणे मिसाल जे तौर ते मां हिकिड़ो किरदारु कयां पियो उन में बेवफ़ाई उन मर्द सां थींदी आहे त हलंदे हलंदे मूंखे ईअं बेवफ़ाई जो जेको हुयो उहो सीन करणो त मूंखे ईअं लॻो त इहो सच आहे तव्हांखे पंहिंजी का यादि अची वई कंहिं बेवफ़ाई कई बिल्कुलु बिल्कुलु मां निकिरी वियुमि न अॻिते किरदार में त हुननि जो सीन हुयो त आख़िरी मूंखे इहो चवणो त मां मज़ाक थो कयां अच्छा पर मां किरदार में एॾो इन्वॉल्व थियुमि त मूंखे ईअं लॻो त मां सच में आहियां मुंहिंजे दिमाग़ जी रग फाटी पई मां सुम्ही पियुमि किरी पियुमि सभिनी ताड़ियूं वॼायूं डायरेक्टर चयो बाबा तूं ड्रामो तबाह करे छॾियो पर ऑडियंस खे वणियो छो त नेचुरल परफॉर्म थी वई हालांकि तव्हांखे पंहिंजो असली किसो यादि अची वियो बसि कुझु अहिड़ो ई थियो अहिड़ो थियो छा बेवफ़ाई कई बेवफ़ाई थी नहीं पर मां बेवफ़ाई खे संजीदगीअ वठी हुयमि या बेवफ़ाई थी आहे इमेजिनेशन कयो इमेजिनेशन घणी थी ज़बरदस्त अच्छा साईं वाहिद रज़ा साहिबु तव्हां ॾाढा सुठा एक्टर आहियो ऐं वर्सटाइल एक्टर जेके चऊं संजीदा किरदार बि तव्हां कया एक्शन कॉमेडी बि स्कूल ऑफ थॉट कहिड़ो आहे तव्हांजो मां थी ॿुधायां स्कूल ऑफ थॉट कहिड़ो आजा स्कूल थॉट प्राइमरी स्कूल में पढ़ियो थी न उहो स्कूल नथो पुछां बाक़ी स्कूल ऑफ थॉट पुछां पियो अरे हे पढ़ियल लिखियल लॻंदा पिया लुटेरा सूट पाए हिन खे त लुटेरा सूट पाराए महिमान करे विहारे वञणो हे पढ़ियल ऑफिसर हे ग़रीब वीचारा दौर चालण वारा कहिड़ो गाड़ी हली आई आहे जुती बस अब गोली दी थी वता बेखी चवा केरु चोराए वियो जुती बस हुयो कोट गो कद जो भले कोट पाए वेही रहिया न काॾे हलिया तव्हां सुञाणो था हिननि खे साईं बिल्कुलु सुञाणा थो इहे असांजे पाड़े में रहंदा आहिनि हे माई उते रहंदी आहे असल में मूंखे पुटु चयो त मूंखे करणी आहे शादी हा पोइ शादी जे लाइ संग वरी हिनजे घर जो इशारो ॾिनई हा हाणे वॾी ॻाल्हि इहा आहे को उन टाइम हिनखे मेकअप थियल हो सुठो अलाए छा वरी मां जो घर वयमि छोकिरी ॾिठमि मां चयो छोकिरी आहे हिनखे ॾिठुमि त हिन जो हाल पूरो लॻो पियो वरी हेठि चपल पिया हिन ॾे ॾिठुमि हेठि चपल ॾिठुमि मूंखे चपल सुठा लॻा चपल खणी हलो माई खे चयो आहे अच्छा पहिरें ॾींहुं जॾहिं हिन जे चाचे शादी कई
जाते शादी की त कुंवार चयसि वञी करे कुंडी ॾे 12 ॾींहं हलियो हुयो, अॼु ताईं न मोटी। उहे माण्हू ते असांजे महिमान आहे अॼु मौज मां केॾी बेइज़ती थी कयां, मां कहिड़ो तओ मलियो आहे महिमान खे। महिमान असांजे लाइ इज़त वारो आहे, ख़ुशि लॻो पियो। अलाह जो रहम आहे, तव्हां कुझु ॿियो ख़ैर आहे मड़े, अलाह परदो कंदे, अलाह मां जहिड़ो सुहिणो पुटु ॾींदई, अलाह हयाती ॾेई तोखे बोला, तूं पाण कंहिं ॿिए जो ॼाए हला। असांखे पुट जॾहिं नथो ॾे, मुंहिंजो हिकिड़ो पुटु खोड़ आहे, हे वेठो थी हिकिड़ो दबलो थी, ॿ पुट थी, हे पालियो मां ॿिए सही आॾे ई न हिनखे बसि छा कयूं, ज़ाहिरा थुकाण खां अहिड़ा ई पैदा थींदा। जंहिं महिल ॼायो ऊंदाई में ॼायो, 2 ॾींहं 3 ॾींहं त ॻोल्हियो थिए, पोइ ख़बर पई त मेन जे हेठो वेठो आहे। इहो साईं थोरो गाबे जी लत अची वई आहे। हेॾा मोतबर माण्हू लॻे थो ब्यूरोक्रेट खे घुरायो आहे, थोरो पार्लियामानी ॿोली इस्तेमालु कयो, गैर पार्लियामानी ॿोली इस्तेमालु न कयो। न त जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि ओड़ी ॿोली न, जेको जहिड़ी ॿोली सम्झे। हाणे तव्हां इज़त वारा माण्हू, मां तव्हां सां ज़ाहिर ओड़ी ॿोली ॻाल्हायां थो, मां तव्हांजो पटके मां थी थो। मुंहिंजो पुटु हिते रोज़गार कंदो पिया, वांदा ठखी कंहिं जाइ जा, मुंहिंजो पुटु रोज़गार कंदो पिया हिते। जी अब्बा, जंहिं गाबे जी लत आई न, उहो गाबो वेठो थी वियो। गाबो सही अब्बा, मने तुंहिंजी नज़र कमज़ोर थी आहे, घोड़े खे गाबो न छो। हाणे हिते कीअं अचणु थियो आहे तव्हांजो? अब्बा मां ॻोल्ही थी बता अलाए काथे आहे, केरु? हिते न मिलंदुई। काथे? हा, हेॾो सूडान मोको मिले ॿी ॻाल्हि आहे, हिते तरक़ी थिए, मायूं वधी वियूं आहिनि, छोकिरियूं वधी वियूं आहिनि, संग वर्गो ॾिसी वैसी वठे थो। उहा ॻाल्हि न, पोइ तव्हां मां ॻोल्ही थी तव्हांजे ॿी शइ आहे। कहिड़ी? छा गुम थी? मूंखे ॿुधाए कन में, कन ॿुधाए कहिड़ी शइ घुरिजी? वाशरूम ॻोल्ही थी डबल वाशरूम जो चई, अञा ताईं मोटियो कोन्हे ॿिए छा। ॾिसो त वञी लेडीज़ वाशरूम में त न हलियो वियो आहे। हा, मुंहिंजा चोपल उहो पाए वियो, मां त मिड़े हिन ते इल्ज़ाम हणां पई, अलाह हयाती ॾिनी, महिमान आहे इज़त वारो। अॼु मां थोरी 5 मिंटनि जी बेइज़ती कईमांसि। जहिड़ियूं असांजूं हरकतां आहिनि न, त इहा बेइज़ती मुंहिंजी हक़ हुई। जहिड़ी तव्हांजी हरकत तव्हांखे त बूटा ॾिजा। वाहिद रज़ा सुरियाणी चई सघूं था साईं तव्हांखे? साईं चई सघो था, सुहिराणी आहियां त सुहिराणी न, बाक़ी छा ओॾो चवंदे, शेख चवंदे, छा चवंदे, सुहिराणी खे सुहिराणी चवंदे। मशहूरु त नालो तव्हांजो वाहिद रज़ा आहे। वाहिद रज़ा, इन करे कास्ट मुंहिंजी सुहिराणी। कास्ट सुरियाणी आहे जी। तव्हांजे ख़ानदान में ॿिए कंहिं माण्हूअ जो लाड़ो आहे इन फील्ड में? साईं कंहिंजो बि न आहे। पहिरियां बि न हुयो, अॻिते बि न आहे चांसिस? न। तव्हांजे पुटनि में कंहिंजो? ईअं कॾहिं टी हुनखे शौक़िया कराई आहे, 2-3। तव्हांजो पुटु आहे को? हा, शाज़ेब कई आहे, शहज़ाद कई आहे। अॼुकल्ह सां त मूंखे पुटनि जा बारे में पुछा थो, आख़िर इहा पुछा कंदे घणा पुट अथई? घणा पुट तव्हांजा आहिनि? साईं गंज पुट आहिनि, माना तूं पुछे थो तूं मूंखे राशन पुॼाईंदी न, आहिनि बसि पुट आहिनि। नाला केतिरनि जा यादि आहिनि तव्हांखे? नाला विसरी वेंदा? नाला सभिनी जा यादि आहिनि। अच्छा अच्छा, तव्हां त सवेर जीअं चयो तव्हांखे सिंगिंग जो शौक़ु हुयो, ऐं तव्हां पोइ वरी रागी न थी सघियो, तव्हां एक्टर थी वियो। असां वटि हिकिड़ो तमामु बहितरीनु सिंगर आहे, उनखे घुरायूं था, उनखां कलाम ॿुधूं था, पोइ तव्हां उनखे ॾिसी माना कुझु सिखी वञो। सही आहे, घुरायो। तमामु बहितरीनु नई टही जो उभरंदड़ असां हुनजो सिंगर आहे, ऐं तक़रीबन हर ॿोली में हू ॻाईंदो आहे। ऐं जी भरपूर ताड़ियुनि में रमीज़ ताज। आप बैठे हैं बालिल पे मेरी, आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। मौत मुझको गवारा है लेके, मौत मुझको गवारा है लेके, क्या करूं जोर चलता नहीं है। अब
आप बैठे हैं बालिन पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। रैपिंग सब बिठा लो। कितनी चट्टाने मेरी नालों की सुनकर ज़बाने हो गई मोम कितनी चट्टाने। मैंने पिघला, हाँ मैंने पिघला, हाँ इसने पिघला दिया पत्थरों को, एक तेरा दिल पिघलता नहीं है। आप बैठे हैं बालिन पे मेरी, क्या करूं जोर चलता नहीं है। आप बैठे हैं बालिन पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। मौत मुझको गवारा है लेके, मौत मुझको गवारा है लेके, क्या करूं दिल संभलता नहीं है। आप बैठे हैं बालिन पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। आप बैठे हैं बालिन पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। मौत का जोर चलता नहीं है। मौत का जोर चलता नहीं है। रमीज ताज, आपको ऐसे नहीं छोड़ेंगे हम। वेलकम। बहुत अच्छा गाना सुना है, इसलिए आपको जाने नहीं देंगे हम। माशाल्लाह। रमीज ताज ॿुधो साईं, कीअं लॻो तव्हांखे? साईं तमामु बहितरीन, मूंखे गिला करणी न आहे, सेहतमंद माण्हू आहे। जबकि मैं आपके बराबर में बैठा हूँ। महिरबानी, असां सां त ॻाल्हाए बि हिते बि ॻाल्हाइण ख़बर पवे, हेॾे जोक मज़ाक कर त ख़बर पवे। नहीं, रमीज ताज पुरानो दोस्त आहे असांजो तमामु घणो। रमीज भाई, आप तकरीबन उर्दू, सिंधी, पंजाबी, सराइकी तकरीबन सारे ही गाने गाते हैं, सब जबान, हर जबान में तकरीबन गाने गाते हैं। तो सारी जबानें हमारी अपनी है ये जबान। पाकिस्तान हमारा। जी जी बिल्कुल। आपको मैंने एक कॉन्सर्ट में इंग्लिश गाना भी गाते सुना। मुझे लग रहा है लोगों के कान शायद खराब हो गए। मैंने सुना आपका वो एक बड़े होटल में शो था, वहाँ इंग्लिश में भी आपने गाने सुनाए, और एक ऐसा मैशअप सुनाया 15-20 गाने साथ में। हाँ मैशअप था वो, कुछ उसमें अपने सिंधी गाने भी थे, सराइकी गाने भी थे, मिक्स था वो मैशअप। मतलब जो लोगों की फरमाइश आती है उस हिसाब से पब्लिक डिमांड है ना, क्यों आर्टिस्ट जो है वो पब्लिक की प्रॉपर्टी है, जी तो वो पूरी करनी पड़ती है उसको। सही। जी जी। असल में डिमांड आहे पब्लिक। गायो जेको आहे सो तव्हां हर ज़बान में था ॻाल्हाए नथा सघो, जीअं असां ॻाल्हायूं था सिंधी में, थोड़ी थोड़ी थोरी थोरी। समझता सारी। सही, सिंधीअ में ॻाल्हायोसि न साईं तव्हां। मतलब अब जैसे आपने मुझे बोला मेरे समझ में आ गई। समझ में आ गई। आ गई। अच्छा अच्छा। उमेर भुट्टो साहब असां सां गॾु आहे साईं। तव्हां बि मुख़्तलिफ़ कैरेक्टर कया, संजीदा कैरेक्टर भी कया, कॉमेडी भी कया, मज़ो कंहिंमें अचे थो वधीक? सर मज़ो संजीदा में वधीक मज़ो थो अचे। कॉमेडी में छो न भला? कॉमेडीअ में तव्हां सभु कयो था न, मज़ो वठियो था। अच्छा। न मतिलबु पंहिंजी दिलि आहे न, त सीरियस में घणो मूंखे मज़ो ईंदो आहे। अच्छा। त हूअं मां बेसिकली एॾो सीरियस न रहंदो आहियां, खिल मज़ाक हलंदी आहे, त जॾहिं किरदार में ईंदो आहियां को अहिड़ो किरदारु जेको आम ज़िंदगी में मूंखे मौक़ो न मिलियो आहे, कंहिंजो मर्डर करिणो आहे, का चोरी करणी आहे, कंहिंखे कुटणो आहे, अहिड़ा कैरेक्टर वणंदा आहिनि, छो त उहे आम ज़िंदगी में करे नथा सघनि। ड्रामनि में तकरीबन अहिड़ा ई किरदार कया आहिनि टीवी। सुठो लॻंदो आहे। हा, साइको पेशेंट हुजे को, जेको आम ज़िंदगी में नयो मुख़्तलिफ़ कैरेक्टर आहे, उहो करण में जीअण में मज़ो ईंदो आहे ॾाढो। अच्छा, तव्हां नापा में तव्हां अदाकारी जी सिखिया बि वरिती? जी सर। कहिड़नि कहिड़नि सीनियर अदाकारनि जे असर हेठि रहियो तव्हां? सर असांखे जेको तलफ़ुज़ ऐं अदायगी डिक्शन जेको सेखारींदा हुया सर ज़िया मोहिउद्दीन साहब सेखारींदा। ओहो कमाल, ज़िया मोहिउद्दीन ऐं साहब। उहे लास्ट आख़िर में टर्मिस्टर में एक्टिंग बि पढ़ाई उन्हनि। अच्छा। ऐं उन खां अॻु में असांखे राहत
राहत काज़मी साहब राहत काज़मी साहब तमामु सीनियर एक्टर। बिल्कुलु उहे असांजे अकेडमी जा डीन हुया। हाणे तलत हुसैन साहब बि त हूंदा तलत हुसैन। तलत हुसैन मूंखे ॾाढो पढ़ायो सर। अच्छा। बिल्कुलु मूं ते वॾी महिनत कई उन्हनि, मां काफ़ी उन्हनि सां वक़्तु गॾु गुज़ारियो। मूंखे स्टेज जो जेको फुटवर्क आहे उहो तलत साहब सेखारियो। तलत हुसैन साहब अॼु बि असां उन्हनि जा थोराइता आहियूं जेको उन्हनि असांखे सेखारियो। ख़ालिद अहमद साहब, ख़ालिद अहमद साहब उहे तमामु सुठा उहो डायरेक्टर असांखे वॉइस पढ़ाईंदा हुया, आवाज़ जी सिखिया असांखे उहे ॾींदा हुया। ऐं ॿिया बि ख़ालिद अहमद साहब रेडियो ते बि तमामु घणो कमु कयो आहे, थिएटर में बि। बिल्कुलु सर, डायरेक्शन बि ॾींदा हुया, डायरेक्शन ड्रामा बि उन्हनि जा असां काफ़ी पाण हुननि जी डायरेक्शन में हिकिड़ी फिल्म कईसीं लालूलाल.com में फैसल कुरैशी साहब हुयो डायरेक्टर। मूंखे यकीन आहे उहो तव्हांखे त सुञाणींदो हूंदो, अली भाउ खे जी जी तव्हांखे बिल्कुलु असांखे बिल्कुलु अली गुल वॾो मला माण्हू असां आहे, हुयासीं। जंहिंसां हिकु दफ़ो कमु कंदो आहे हुनखे सुञाणींदो आहे सर। साईं बिल्कुलु असां हिकु हुन फिल्म जेका ठाही न उहा थर ते बेस करे पई। जी जी। असां पूरो यूनिट हितां वियासीं जंहिंमें मरहूम के बि हुयो ऐं मैडम शबीरा चन्ना, तक़रीबन सिंधी आर्टिस्ट हुन घणा खया। ख़ालिद अहमद साहब सां मूं घणो कमु कयो आहे। अच्छा। हा ख़ालिद अहमद हा मूं PTV ते उन्हनि घणो जी कमु कंदा हुआ। उन्हनि हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ते हिकिड़ो प्ले कयो हुयो, उहो कयो हो मूं उन्हनि सां। परफ्यूम चौक पूरो सोप हुयो असांजो, ख़ालिद अहमद साहब जो हुयो। उनजे अलावा 3 टेली फिल्मूं बि मूं उन्हनि सां गॾु कयूं हुयूं। माना क्लास जो माण्हू बि आहे ऐं क्लास जो डायरेक्टर बि आहे। बिल्कुलु वॾो क्रिएटर आहे। फिल्म हुई या ड्रामो हुयो, इंडोर हो आउटडोर हो? जेके टेली फिल्मूं हूंदियूं आहिनि, जेके टेलीविजन ते हलंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ पंहिंजे पाड़े वारे मुल्क जा बि अदाकार काफ़ी असांजे अकेडमी में आया, उन्हनि सां बि महेश भट्ट सां मुलाक़ात थी वई, नसीरुद्दीन शाह साहब सां मुलाक़ात थी, कचहरी थी, इरफान खान आयो असां वटि उते। इलाही अहिड़ा स्टार जेके असां न ॾिठा हुआसीं साम्हूं, उन्हनि सां मुलाक़ात बि फिल्मुनि में ॾिठा हुयो। बिल्कुलु ज़िंदा हालत में बि तव्हांजी मुलाक़ात थी साम्हूं मिलियासीं। इहा ई वॾी ॻाल्हि आहे। ऐं असां वटि बाक़ाइदा पूजा भट्ट बि वेठी आहे। पूजा भट्ट सां बि मिलियो मां, यकीन पूजा भट्ट मिलिया, उन्हनि सां बि मिलियुमि। हा उहो गॾु आया न। हा गॾु ई हूंदा। ड्रामो खणी आया हिते करण लाइ। हा महेश भट्ट जी महेश भट्ट ऐं उन्हनि जी आया। हेॾां असां वटि बि हेॾो वाहिद रज़ा साहब वेठो आहे। साईं तव्हां कहिड़नि अदाकारनि जे असर हेठि रहियो, उस्ताद कहिड़ा तव्हांजा स्टेज में? साईं असां जेको घणो कमु कयो आहे, सोहराब सुमरो ऐं अली गुल मला असां उहो त टीवी ते न साईं, टीवी ते स्टेज जी ॻाल्हि थो कयां मां। जेकॾहिं स्टेज में बि 25 साल पोइ ते वठी वञूं, 30 साल तक़रीबन उहा बि अली गुल, राजेश गुल ऐं बाक़ी इहे असां गॾु रहिया आहियूं। सिकंदर भयो सां बि कमु, सिकंदर भयो, पुतल मंगी, वहीद ख़ासर। छो असल वहीद ख़ासर डायरेक्टर हुयो, हिकु ॿ ड्रामा हुन सां कयासीं। ईअं त 2-4 ड्रामा हिकु ईअं सभ सां कयो आहे, पर असुलु घणो गॾु रहण जी तव्हां हिकु ॻाल्हि कई त अली गुल ऐं राजेश गुल इन्हनि सां माना घणा ड्रामा मां घणी दोस्ती बि हूंदी, उन्हनि सां गॾु ड्रामा बि कयो तक़रीबन। हा गॾु रहंदा हुआसीं। हाणे वरी जॾहिं तव्हां कंदकोट वेंदा आहियो त पुनल मंगीअ जे घणे असर हेठि हूंदा आहियो? हा पुनल मंगी साईं ॾिसो, मुंहिंजो दोस्त आहे पुराणो, ऐं मुंहिंजो जेको वालिद साहब जो बि दोस्त हुयो, सम्झ माण्हू खे चाचो बि चवंदो आहे। ऐं फ़न जी दुनिया में हू जेको आहे सो डायरेक्टर रहियो, उते मां कमु कयो त मां उस्ताद बि चवंदो आहियां। ऐं वरी फ्री बि आहियूं त दोस्त बि माना सम्झो असां हुन सां। ऐं साईं वाहिद रज़ा तव्हांजो जेको कैरेक्टर मशहूरु कहिड़ो थियो जंहिंमां सुञाणप थी वई त यार हीअ आहे वाहिद रज़ा? साईं कोई किरदारु हूंदो आहे न, सुञाणप बणिजी वेंदो आहे। बिल्कुलु सही था चओ, उहो तव्हांजो ई ड्रामो हो कोचिंग सेंटर, तव्हांखे ख़बर बि आहे। पर असुलु ॻाल्हि आहे तव्हांजो सुवालु पुछण जो मक़सदु इहो त जीअं नाज़रीन खे बि ख़बर पए। कोचिंग सेंटर में जेको मां बलोची टोन रखियो, तव्हांजी उन में डायरेक्शन हुई, नूर जो कैरेक्टर। ऐं उन जो हाणे मां छा चवां, डायरेक्टर तव्हां पाण वधीक तव्हांखे ख़बर आहे त उहो कैरेक्टर मुंहिंजो केतिरो लॻो हो ऐं केतिरो माण्हुनि पसंदि कयो। उहो कैरेक्टर अॼु खां मुंहिंजे ख़्याल में 17-18 साल पुराणी ॻाल्हि आहे। तक़रीबन नई टईअ खे थी सघे थो ख़बर न हुजे त तव्हां थोरो चश्मो लाहे करे उहो थोरो टेम्पो ॿुधायो त यादि अची वञे सभिनी खे। असल में टेम्पो उहो मां छॾियो कोन्हे, उन टेम्पे खे मां बरक़रार रखियो थो चाहियां मां पंहिंजे चैनल ते बि, छो जो उहो अहिड़ो लॻो तक़रीबन PTV ते हर चैनल ते इन ई माना टेम्पो जी तव्हांखे डिमांड थींदी आहे। उते वेठा हूंदा हुआसीं, स्कूल में कोचिंग सेंटर हूंदो, कोचिंग सेंटर में पढ़णु ईंदा हुआसीं। मां उते पढ़णु आयुमि। उस्ताद तव्हां खां पुछो बाबा तुंहिंजो नालो छा आहे? अब मस्तु मुंहिंजो नालो नूरो आहे साईं। अच्छा हा मां पढ़ंदो पढ़ंदे? हा छो तोखे चए तूं पंहिंजो कमु करे, पढ़ा पैसा ॾींदो मां छो। अच्छा माना भोग बि कंदा आहियो तव्हां? हा छो न, भोग छो कंदी तूं? मां पढ़ाई मां कुझु सेखार न, भोग छो कंदी? भोग कयो मां मोरण। हा उहो ईअं हूंदो हो हा जो जेके क्लास वेलो दोस्त हूंदा। वरी असांजी माउ इहे चवंदो तूं चपरा किनी आहे छोड़े। अब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, कहिड़ा महिमान घुराया हिते? हर हिकु
कपिड़ा ई ख़राब कई वेठा ॿिया अची तव्हांजा साफ़ कनि लाफ्टर हुयो हिते खिलिया न हर कंहिं चरिया ॿधी छॾिया तव्हां खोले छॾिया आहिनि असां चयां तूं मोतबर अरे तारा गर्मी में महिमान- कोट पाती वेठो आहे हे सियारो आहे हा बाबा मूंखे बुखार आहे बुखार आहे हा पुट ख़बर बुखार आहे आहे। तूं स्टैंड कई वेठो आहे हिते माण्हुनि खे ॾेखारींदो त स्टैंड आहे तुंहिंजो मां ॿुधायां वॾे ॾेल विची ऐं तूं हे ओनी हे मां गर्मी में- ॻाल्हाए पियो तूं त मुतबर वेठो आहीं हिते तूं मां चप कयो मां न मरियो त मां छा कयां चपयो नी हा मच्छर चक पाईंदो आहे न मच्छर त चक पाईंदो आहे अब गॾ कुते खचर खे चक न हणबो आहे न दबला दबला थोरो ख़्यालु कर असां मौज महिमान आया आहिनि असां सभिनी जा नौकरूं यार बिस्मिल्लाह कहिड़ा साईं रमीज़ साहिब अचो सभिनी जा खाधे मूं हिन जो असां खाधे मूं पर मसइलो आहे हिकिड़ो महिमान खे तमीज़ हूंदी आहे पंहिंजी सम्झे न हुन कहिड़ी बदतमीज़ी कई मां आहे हिन मुचड़ा हणंदो मां ज़िंदगी यादि कंदी माना जेको साईं मां साईं कंदो मासी चपरा खे काई बदतमीज़ी त न कई आहे हुन हा? कुझु बि न चयो अथसि न मुतबर आहे क्या साईं मां ॻाल्हाए थो वेही करे चए थो मां हीअं मूंखे माई न वणी मां जूता खणी हलियो छोड़े बाबा ने छो जूता खणी हलियो ॻाल्हि ॿुधो अरे मतलब मैं बूट लाया है पोछा के नहीं मैं जाने वाला अरे ऐसा नहीं ईअं न कयो ईअं न ॻाल्हि ॿुधो ॿियो ॿुधायो बूट न लायोसि यार बूट न लायो हुनखे फाटे नहीं जोराबो पातो हले वञा छा करे तूं हाणे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजा बूट पाले छॾ हर बोर चट न मैं चटी वना मैं ये बूटन के कुटिया दो बूटन के भी साईं हलो छा करे हाणे बूट न लाहे हुनजो भंड खुली ये पवंदो शरीफ़ जोराबो माण्हू- फाटल पातल आहे हुनखे ही शरीफ़ माण्हू आहिनि जेॾी ज़्यादती थिए माण्हू खे धकण जे बजाए बूटनि खे कुटींदा आहिनि बूटन कुटिया असां असां करे करे माण्हू के कुटी ना पुट न न हा शरीफ़ माण्हू तव्हां शरीफ माण्हू आहियूं असां असां आहियूं आहियूं हा शरीफ़ हो न आहियूं आहियूं शरीफ़ हो न असां शरीफ आहियूं पुट हाणे महिमान जो बूट थी अंगूठो ॿुधी अम्मा को माफ़ी वठे पोइ बूट खणे पंहिंजो ए बूट केरु खणंदा आहिनि भले या बग़ैर बूट जे वेठो हुजे हिते कहिड़ी रस्म थी हले भाऊ ए बूट केरु खणंदो आहे तव्हांखे ख़बर आहे सर तव्हां भला माण्हू हो, घोटे जो चुराइबो आहे तूं छॾे खणी वञ मां पाण कीअं घर अची खणंदुसि? वठंदो मान ग़लती थी वई थी मोटा साईं ॾे सही तो चए बूट ॾियो वापसि भैया दबला न ॾी जाए अगरि ख़बर नहीं छा पियो थिए हा। तुंहिंजो भाउ जो दबलो आहे न मथे ते पेम्पर खणी थो घुमे बस हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो इहो इहो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो भले बूट तुंहिंजे हथ में हुजे पर बूथ खां हेठि करे रखो ख़बर कीअं पए तो बूथ कहिड़ो आहे त बूट कहिड़ो आहे? हल या हा हाणे ख़बर पए थी न हाणे ख़बर पए थी न हल थू हल हाणे ख़बर पए महिमान हलो गई हिते खिलणो हुयो न खिलिया अच्छा वॾेरो पूसट खान अॼुकल्ह ॾाढो सोशल मीडिया ते वायरल लॻो पियो आहे ऐं असां ॿुधो आहे त ॿाहिरि मुल्कनि मां बि तव्हां ॾे माण्हू फ़ैसिला मोकिलींदा असां फ़ैसिलो करे ॾियो साईं अलाह जी महिरबानी आहे असल में ॾिसो मां का हैसियत न आहे मुंहिंजी अच्छा मां अहिड़ो को वॾो माण्हू कोन आहियां मां हिकु ग़रीब हारी जो पुटु आहियां रईस पूसट पर खान अलाह एतिरी इज़त ॾिनी आहे जो ऑनलाइन फ़ैसिला थो कयां मां ऑनलाइन फ़ैसिला हा जेके ढगा ढोर सभु खपाया फ़ैसिलनि में त असां विञायो आहे न अच्छा इहो सम्झ में नथो अचे फ़ैसिले करण खां पहिरियां माण्हू शेर छो चवंदा हो तव्हां उहो त ज़रूरु मां ॾिसो न हिकिड़ी फ़ैसिले में बरक़त थी पए फ़ैसिलो ॿुधाईंदा आहिनि इस्ताल आहे न हिकिड़ो फतवा ॿुधाईंदा आहिनि फ़ैसिलो थी वियो उहो तव्हां इस्ताल वरी पहिरियां शेर ॿुधाईंदा हो बिल्कुलु शइ आहे हाणे बि मां हे टोन रखियो आहे यादि ॾियाराई सुठो की त शुरूआति करण खां पहिरियों मां वरी बि शेर पढ़ंदुसि कहिड़ो शेर अर्ज़ु कयो आहे अर्ज़ु कयो आहे त छत पे सोया था बहनोई छत पे सोया था बहनोई मैं कल ही समझ के सो गई मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई इहो शेर आहे इहा बरक़त पई आहे इहा महिनत सां इहो शेर इहो त ठाहियो आहे। गानो आहे असां इंडिया जो हाणे इंडिया वारनि हिकिड़ो ॾिसो न दोस्त हाणे दोस्त आहे इहे सर सिंगर आहे भलो आहे हिन जे नथो चवां पर हेड़ा पाड़े में रहनि था पिया न जंहिंसां दोस्ती आहे अचण वञण आहे उहो शाइरी चोरी करे इंडिया वञी विकिणनि था पिया अच्छा। जहिड़ो अॻ में ॻाए था वञनि त मुंहिंजो दोस्त न आहे न सही आहे साईं इहो पूज़ट त हाणे असां प्रोग्राम जे वाइंड अप तरफ़ वञूं पिया आख़िर में महिमाननि खां पुछंदा आहियूं साईं उमेर भुट्टो साहिबु कीअं लॻो तव्हांखे शो में अची ॾाढो सुठो लॻो ऐं माशाल्लाह हिकु मौक़ो मिलियो तव्हां सभिनी सां गॾु वेठा कुझु सिखण जो मौक़ो बि मिलियो सिखण जो हमेशह सर सिखंदा रहंदा आहियूं खिलण जो मौक़ो त मिलियो ई मिलियो मौक़ो मिलियो पर कुझु सिखण जो मौक़ो बि मिलियो सिखण जो मौक़ो बिल्कुलु मिलियो तव्हां जहिड़नि भाइरनि सां सीनियर दोस्तनि सां गॾु वेठासीं अली भाई एॾा सुठा सुठा कैरेक्टर ॾिसण लाइ मिलिया असांखे लाइवली एॾी परफॉर्मेंस ॾिठी ऐं धरती टीवी ते ॿुधो आहे तव्हां को नओं प्रोजेक्ट बि अचण वारो आहे तव्हांजो बिल्कुलु इनशा ताला उहो ज़रूरु अनक़रीब नाज़रीन ॾिसंदा धरती टीवी स्क्रीन ते वाहिद रज़ा साहिबु तव्हांखे
कीअं लॻो शो में अची? साईं बहितरीनु माशाल्लाह। असां तव्हां गॾु हूंदा, दोस्त गॾु हूंदा, असांजे लाइ सम्झो त उते मज़ो ई मज़ो मूंखे ज़िंदगी में कॾहिं सोचियो त न हूंदो जंहिं शो में इंटरव्यू कंदा हुन में अॼु गेस्ट थी वेठा आहियो। न सोचो इलाही अॻ में बि शो थिया आहिनि, इंटरव्यू कई, महिमान इज़त वरिती आहे। अच्छा, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जेको असां इज़त कोन वरिती। अॼु कीअं लॻो तव्हांखे शो में अची? अॼु ईअं लॻो बंदूक जहिड़ो जी, भलो लॻो, भलो लॻो। माने ठहको कर धमाको सीने में लॻो सिधो। रमीज़ धमाको अहिड़ो प्यार जो फाटो फटाको तो साह मुंहिंजो सुक थी वियो। रमीज़ ताज कैसा लगा शो में एंट्री करके? एक ही बात बोलूंगा, ॾाढो सुठो। ॾाढो ॾाढो सुठो त हिननि चयो, पर असां सां गॾु ॾाढो सुठो सिंधी में को कलाम बि ॿुधंदासीं आख़िर में। त मौजूद हाज़रीन नाज़रीन, हिते असांजो लाफ्टर शो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते वरी असां मुलाक़ात थींदी, पर आख़िर में वेंदे वेंदे रमीज़ ताज साहिब खे चवंदासीं सिंधी असांखे गानो ॿुधाए कोई, बल्कि हिकिड़ो न 3-4 गाना ॿुधाए छॾे, रीमिक्स को मैशअप। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में रमीज़ ताज। ओ हर जाए पिरी हर महफिल में ओ मुखे तुझी कमी महसूस थी। ओ तुझे याद संभाल रखण दिल में, पर तुझी कमी महसूस थी वई। जड़ी तई मस्त जवानी तैया रात सुहानी, जड़ी तई मस्त जवानी तैया रात सुहानी। वो कयूं प्यार छॾे वंजा वंजा, वो कयूं प्यार छॾे वंजा वंजा। जड़ी तई मस्त जवानी जीअण नथी दे, आ मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे। आ सजण सारी रात, आ सजण सारी रात सुम्हण नथी दे, आ सजण सारी रात सुम्हण नथी दे। आ मूंखे तुंहिंजी याद जीअण नथी दे। अब जो गाना है वो हमारी सिंध की सकाफत है। वो लाजो ले वाले 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 भा ले वाले 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 ले वाले 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 भा ले वाले 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 भा ले जोगियड़ा वो मुझा सामियड़ा मालूड़ा मिठेड़ा मन जा, मालूड़ा लाहोती मन जा, मालूड़ा जोगियड़ा मन जा। अल्ले अल्ले जोगी आया जोगी 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 आया मुझा सुनाता, स्वामी आया मुझा सुनाता। जोगी
जोगी आया मुझे सुनाता स्वामी आया मुझे सुना जोगी आया मुझे सुनाता स्वामी आया मुझे सुनाता गाए दे मिल के गाए जा अल्ले 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 मुझा मारू वाला अल्ले अल्ले जोगिया मजबूर भड़केड़ो भी कंदार हो जे मजबूर आशिक मजबूर भड़केड़ो भी कंदार हो जे सूह जो सलामी हुंजो सनम जो सलामी सूह जो सलामी हुंजो सनम जो सलामी हुंजो भली के जो कार हो जे मजबूर 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 जादू कना मना जादू कना मना जादू खुदा ते हुस्ना हुस्ना मना जादू तू गई तेरी तेरी दीवार जादू 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 कना मना जादू कना বাবুলে শিরে সবাবি মালে ওসমালে শালুকে শিরে সবাবি মালে ওসমালে সবাবি মালে বসন্তি ভায়া বিমালে নদর বিমালে বসন্তি ভায়া বিমালে নদর ভায়া উগলে 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 শির সবাবি মালে ওসমালে বাবুলে শিরে সবাবি মালে ওসমালে बदन सा रास्ता शेराई बस्ता जानी शेराई बस्ता अल्ले शेराई बस्ता बदन सा रास्ता उगले 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 शीर शबाबी माले वशमाले बाबले शीरे शबाबी माले वशमाले ओ तेरी मोरो जैसी चाल बल्ले बल्ले ओ तेरी मोरो जैसी चाल बल्ले बल्ले ओ झूमो नाचो गाओ भले 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 झूमो नाचो गाओ भले हो भले भले वो तेरी मोरो जैसी चाल बल्ले बल्ले वो तेरी मोरो जैसी चाल बल्ले बल्ले वो झूमो नाचो गाओ भले हो भले 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 वो झूमो नाचो गाओ हले हो भले 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 वो झूमो नाचो गाओ हले